बाबू का आना निशा थोड़ी गर्मी आहे पखा बंदि कया आहिनि जीअं आवाज़ न अचे उन जे करे थोड़ी गर्मी महसूस थिए पई। बहरहाल ॻाल्हाइणो त ज़रूरी आहे, न ॻाल्हाईंदासीं त कमु थींदो कोन। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, कीअं आहियो? ख़ुशि ठीक ठाक। अॼु असांजो जेको इवेंट आहे ACW, कल्ह डे फर्स्ट हुयो, अॼु डे सेकंड आहे। अॼु डे सेकंड में ख़बर न आहे अलाए कहिड़ियूं एक्टिविटीज़ परफॉर्म थींदियूं, हली ॾिसूं था। पर उन खां पहिरीं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त मूंखे अंदेशो घटि पियो लॻे त अॼु प्रोग्राम डे 2 परफॉर्म थींदो, छो त सुबुह साण असांजी खैरपुर मीरस में बरसाति पई आहे, इलाही बरसाति पई, जंहिंजे करे मूंखे अंदेशा लॻनि पिया त जेको प्रोग्राम हो ख़तमु थींदो, एक्सटेंड थींदो, पर कोन थियो। उन करे जीअं बरसाति बि हुई आहे, पाणी जे बावजूद बि प्रोग्राम परफॉर्म कनि था, एक्टिविटीज़ थींदियूं। कुझु सिंधीअ में चवंदा आहिनि गप सप बि आहे, ख़बर न आहे अलाए कीअं थींदी एक्टिविटीज़, उते हली ॾिसूं था। अली कर अभी तो कर मजे 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 मजे। अब हमने क्या करना है, अब हमारे लेम गेम स्टार्ट होगा, ठीक है? ये इनका है लेम गेम है। अब हम लोगों ने क्या, आप सबने मेरा नाम लेना है और मैं जो उस वक्त एक्ट करूँगी आप सबने वो करना है मेरे साथ, ठीक है? उसके बाद फिर हम लोग आप लोगों में से स्टार्ट करेंगे और पहला जो राउंड होगा आपने अपना कोई न्यू एक्ट करना है, लाइक इट कैन बी एनीथिंग। आपका नाम संतोष, ठीक है? आपका नाम हिन डे 2 में एक बेहतरीन एक्टिविटी इहा परफॉर्म कई वई त जेके बि शहर जा हुया, हैदराबाद जा हुया, सखर जा हुया, दादू जा हुया, मोरे जा हुया, किथां जा बि, उहे सभु ग्रुप जेके आहिनि अलॻि कया विया छोकिरनि जा, ऐं उन्हनि खे हिकिड़ो चार्ट ॾिनो वियो, पेज ॾिनो वियो, उन मार्क्स ॾिनियूं वयूं। उन्हनि खे इहो चयो वियो त बाबा हिन ते तव्हां पंहिंजे शहर जी का बि निशानी डिज़ाइन कयो, जंहिंसां माना असांखे लॻे त हितां जो ही शहर आहे ऐं तव्हां हिन शहर जा रहाकू आहियो। जीअं असांजे खैरपुर मीरस में रहूं था, उन्हनि माण्हू घणनि छोकिरनि इहो डिज़ाइन कयो, कोड डिजी, जंहिं ते मुंहिंजो गुलाब ठहियल आहे, वञी ॾिसिजो। अगरि न ॾिठो हुजे त, जेकॾहिं ॾिठो आहे त पोइ बसि हीअ ॾिसो, गंजा तो आपके हिसाब से कौन कौन सी फेमस जगह है जो आप ड्रॉ करने वाले हैं यहाँ पे? कौन कौन सी? एक तो हमारी अपनी कैंपस है और उसके बाद फेजमर। उसके अलावा हमारे बहुत बड़े लीडर कायम अली शाह साहब, एनिमेटेड एज हेल, कौन नहीं जानता इनको। दादू में सबसे बड़ा मशहूर हमारा शायर उस्ताद बुखारी। वाह 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 वाह। वजह से अब डिस्ट्रिक्ट गोटकी में 6 शुगर मिल्स कायम हो सकती हैं, जो कि 5 इस वक्त काम कर रही हैं और 6 इस वक्त जो है ना वो मतलब इस्टेब्लिश हो रही है। बहरहाल हिकु सुठी एक्टिविटी हुई, सभिनी खे ख़बर पई त केरु किथां जो आहे, केरु किथां जो न आहे। छाकाणि नयूं बैचिस हूंदियूं आहिनि, उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त केरु किथां जो आहे, केरु किथां जो आहे। त उन एक्टिविटी जे ज़रिए सभिनी खे ख़बर पइजी वई त बाबा हीउ स्टूडेंट जेको आहे हिन शहर जो आहे, हिन शहर सां तालुक़ु रखे थो। कुझु टीम्स हुयूं, उहे ठहियूं, उन्हनि खे डिफरेंट टास्क ॾिना विया, उहे उन्हनि खे कंप्लीट करणा हुया। उन्हनि में हिकु फैंटेस्टिक टास्क ईअं हुया त के सेल्फी कढाइणी हुई, जंपिंग करणी हुई, जेके ऑर्गेनाइज़र्स जेके बि आहिनि हिते मौजूदु, उन्हनि सां गॾु सेल्फी कढाइणी हुई। वरी ऑर्गेनाइज़र जेके हुया उहे नखरा बि कनि पिया त पैसा ॾियो या असां न कढाईंदासीं, छो कढायूं। मुख़्तलिफ़ हिकिड़ा बहितरीन टास्क ॾिना विया स्टूडेंट्स खे, उन्हनि कया। For his or her personality. If an organizer is looking like that, well, convince him to take a picture.
आपको एक्टिविटी परफॉर्म करने में कौन सी डिफिकल्टीज पेश आई? एक तो डिफिकल्टी जब एयर में आई थी, दूसरा डांस कभी भी नहीं किया, और तीसरा सागर बहुत ड्रामे का था। यार ये पोज बहुत गलत है। ये दूसरे होने चाहिए। लेकिन फिर भी बहुत इंजॉय किया। बहुत डिफिकल्टी तो कोई नहीं थी, पर एंजॉयमेंट बहुत ज़्यादा। आप भी बोलें। टाइम कम था। बनने वाला ये हाथी वाला पोस्ता है। कल मुझे फ्लाइंग बर्ड बनाया गया था, ऐसे नाक पे लिखे पर उन्होंने ऐसे तो बहुत डिफिकल्ट था बस। और माशाल्लाह बहुत मज़ा आया, एंजॉय किया। पिछले साल भी हुआ है, इस साल बहुत अच्छा हुआ है। इंशाल्लाह वी विल ऑर्गेनाइज नेक्स्ट ईयर 100 बैच रिप्रेजेंट SCW। थैंक यू। हिकिड़ी ॻाल्हि मां शेयर करणु चाहींदुसि। उहा ॻाल्हि इहा आहे त हिन एक्टिव सिटीज़न वर्कशॉप में असांजो छा आहे, जेको हर पार्टिसिपेंट आहे उहो ॻाल्हाए थो, उहो ॿुधाए थो, उहे जेके एक्टिविटी परफॉर्म करे थो, को बि नथो रहिजे। असांजी सोसाइटी में न के वरी हिकिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि, हिकिड़ी स्टेज ठहियलु हूंदी आहे, 100 माण्हुनि जी चेयर पई हूंदी आहे, 100 माण्हू वेही ॾिसंदा आहिनि ऐं कुझु माण्हू परफॉर्म कंदा आहिनि। उन्हनि खे बसि असांजी सोसाइटी में अहिड़ा ई प्रोग्राम, अहिड़ा ई इवेंट थींदा रहंदा आहिनि। सॉफ्टवेयर वारनि जेको ऑर्गेनाइज़ करायो, उन में जेको बि पार्टिसिपेंट आहे उहो सभु परफॉर्म कंदो, सभु को इंटरेक्शन कंदो। इहा असांजी इवेंट जी हिकु सुठी पॉइंट आहे, जेका को बि रहिजे नथो। जेको जेके कॉन्फिडेंट न आहे ॻाल्हाइण जो, जेको इंटरेक्शन नथो करे सघे, जेके यूनिवर्सिटी में नवां छोकिरा ईंदा आहिनि, हीअ इवेंट ख़ासि करे उन वक़्त में करायो वेंदो आहे जेके नयूं बेंचिस ईंदियूं आहिनि, 17 जीअं आई, 18 आई, उन्हनि जी पाण में इंटरेक्शन थी वई, स्टूडेंट सां जान पहचान थी वई। उन लिहाज़ सां हीअ इवेंट ऑर्गेनाइज़ कयो वेंदो आहे हर साल। हीअ हिकु पॉज़िटिव पॉइंट ई मां चयो शेयर करे छॾियां तव्हां सां। छा यादि कंदो, जेके डिफरेंट ग्रुप ठहियल हुया उन्हनि खे इहो टास्क ॾिनो वियो त तव्हां जेको आहे न बयानु कयो त छोकिरियुनि वटि कहिड़ियूं कहिड़ियूं डिफिकल्टीज़ आहिनि। असांजी सोसाइटी में जेके औरत खे एजुकेशन नथी ॾिनी वञे, उन जे बारे में जेके प्रॉब्लम्स थियनि था, उन ते हिकिड़ो खाको ठाहियो ऐं उहो परफॉर्म कयो। जी तव्हां ॿुधायो, तव्हां छा कंदा आहियो? मुझे एजुकेशन बस बाबा वन कम ही कराई छॾी करे तो बस 5 दर्जा पढ़ियो, बस अॻिते वरी एजुकेशन जो घणो सिस्टम ई न रहे। छो त यासीर भाई हीअं छो कयो तव्हां? जलाल भा छा कंदी धीअ पढ़ी करे? धीअ खे उहो घर जो कमु करिणो आहे, घर जो कमु करे वरी सुभाणे इंशाल्लाह वरी पराए घर वञी उते बि घर जो कमकार करिणो आहे। पढ़ण मां फ़ाइदो छा थींदो? धीअ खे छा लाइ पढ़ाए? यासीर भा तव्हांजी सोच ॾिसी ॾाढो दुख थियो आहे। तव्हांखे मूं ईअं एक्सपेक्ट न कयो। तव्हां फ़र्ज़ु करो कल्ह हिन जी शादी थींदी आहे, शादीअ खां पोइ अल्लाह ना करे हिन जो जेको मुड़ुसु आहे, मुड़ुसु जेको मुड़ुसु आहे उहो गुज़री वञे, पोइ छा कंदी? जेकॾहिं ही पढ़ी लिखी हूंदी, जेकॾहिं पढ़ी जो मामलो अल्लाह ताला सब सही है मानी का तू सही है। हमें है ना लड़की को आगे पढ़ने नहीं देते। ऐसा क्यों? बस हमारे खानदान में है ना, नहीं पढ़ने देते। आपकी मैं तो कह रहा हूँ कि आपकी बेटी बहुत होशियार है। बस बहुत पढ़ लिया, काफ़ी है इतना, अब आगे नहीं। इहो डे 2। डे 3 में मां एब्सेंट आहियां, इन जे करे मां वीडियोज़ जेके आहिनि कैप्चर न करे सघंदुमि। इन जे करे मां एक्टिव सिटीज़न जा जेके डे 1 हुयो उहो अपलोड करे छॾियो। डे 2 जेको उहो अपलोड कयां थो, एडिट करे कंदुसि। ऐं डे 3 जो कोई इंतज़ारु न करे, छाकाणि मूं वटि वीडियोज़ क्लिप्स जेके बि आहिनि कुझु बि कोन्हे को, इन करे डे 3 आउं अपलोड न करे सघंदुसि। सो इफ़ यू एंजॉय दिस, प्लीज़ सब्सक्राइब माई चैनल एंड लाइक, कमेंट. Thank you for watching this.